नाज़रीन, ख़बर शामिल करियूं था ज़िले सांगड़ जे तालके खिपरो मां जाफ़र बोज़दार जी हीअ रिपोर्ट। खिपरो वेझो खंबरो जी ॻोठ नाले मिठो भील में 5 ॿारनि जी माउ दरिया ख़ातून ज़ाल मांझी भील खे राति देर सां नाले मिठो भील रशीद जुमू ॿिया अगवा करे खंबे खणी विया। नारी जी बाज़ियाबी लाइ ॻोठ मिठो शिकारे भील वासी लोंग भील मोर मंटार मोटो ॿियनि जे हथ में प्ले कार्ड खणी अल्लाह वाले चौक साम्हूं प्रेस क्लब खिपरो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाहींदे चयो त राति देर सां असांखे नशो ॾेई नाले मिठो भील रशीद ऐं संदसि साथियुनि 5 ॿारनि जी माउ दरिया ख़ातून खे अगवा करे विया आहिनि। असां अहिड़ी दाग खिपरो थाणे ते कई, पुलिस असांजी हिकु बि न ॿुधी, को बि दाद फरियाद न वरितो। असां अक़लियत बिरादरी सां नाने वेड़ो हले पियो। अगवा कंदड़ भीलनि जी पुलिस वंगार वेही रही आहे। उन्हनि आई जी सिंध DIG शहीद बेनज़ीर आबाद SSP सांगड़ खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त अगवा थियल 5 ॿारनि जी माउ दरिया ख़ातून खे बाज़ियाब कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। अगवा कंदड़ नाले मिठो समेत साथियुनि खे गिरफ़्तार करे लाकअप कयो वञे, न त एहतिजाज जो दाइरो वसी करण ते मजबूर थी वेंदासीं। HRJD न्यूज़ मां फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।